जॾहिं ज़ाल दिल सां पंहिंजे मुड़स जे रिज़्क़ जे लाइ दुआ थी करे त उहा दुआ अर्श ताईं पहुचे थी ऐं अल्लाह पाक उन दुआ जी लॼ ज़रूर रखे थो। अल्लाह ताला उन ज़ाल जी दुआ खे रद्द नथो करे जेका पंहिंजे मुड़स जी मेहनत, कामयाबी ऐं रिज़्क़ में बरकत जी दुआ थी करे। ज़ाल जी दुआ मुड़स जे लाइ रहमत बणिजी वञे थी ऐं अल्लाह पाक रिज़्क़ जा दरवाज़ा खोले थो छॾे। जंहिं घर में ज़ाल तहजुद में उथी पंहिंजे मुड़स जे रिज़्क़ जे लाइ दुआ थी करे उहो घर कॾहिं बि तंगदस्तीअ जो शिकार नथो थिए। अल्लाह जी दरबार में नेक ज़ाल जी दुआ मुड़स जे हक़ में ईअं आहे जीअं माउ जी दुआ औलाद जे लाइ। नेकियुनि में सभ खां ख़ूबसूरत अमल इहो आहे त ज़ाल पंहिंजे मुड़स जी कामयाबी जे लाइ अल्लाह खां दुआ घुरे। जेका ज़ाल पंहिंजे मुड़स जे लाइ रिज़्क़ हलाल, इज़्ज़त ऐं कामयाबीअ जी दुआ थी घुरे, अल्लाह ताला उन जे घर खे जन्नत जो नमूनो बणाए थो छॾे। ज़ाल जी दुआ मुड़स जे लाइ अहिड़ी ताक़त आहे जेका ख़ामोशीअ सां संदसि ज़िंदगीअ जे हर बंद दरवाज़े खे खोलींदी आहे। नसीहत कॾहिं कॾहिं असर नथी करे पर दुआ ज़रूर असर करे थी, ख़ासि तौर ते जॾहिं ज़ाल पंहिंजे मुड़स जे लाइ दुआ थी घुरे। अल्लाह साईं असांजे सभिनी न्याणियुनि खे साञाह अता फ़रमाए। आमीन। दोस्तो हीअ वीडियो पंहिंजनि न्याणियुनि सां शेयर ज़रूर कजो।